नासिर असां क्रिकेट के हवाले से खबर शेयर कंदासीं त पाकिस्तान के अॻूणे टेस्ट क्रिकेटर्स ऐं 60 वरियनि जे वर्ल्ड कप की फातह कप्तान फवाद एजाज खान जे सूबाई वज़ीर सईद गनी ऐं अरबाब लुत्फुल्लाह सां मुलाक़ात थी आहे। बिल्कुल नाज़रीन, सितंबर महीने में 40 सालनि खां वरी जमार वारनि रांदीगरनि जो वर्ल्ड कप पाकिस्तान में करण बाबत ॻाल्हियूं थियो हुयो। पाकिस्तान जी अॻूणे टेस्ट क्रिकेटर्स ऐं 60 वरनि जी वर्ल्ड कप जी फातह कप्तान फवाद एजाज खान जी सूबाई वज़ीर सईद गनी ऐं अरबाब लुत्फुल्लाह सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात के हवाले से अपडेट कयूं पिया। सितंबर महीने में 40 सालनि खां वरी जमार वारनि रांदीगरनि जो वर्ल्ड कप पाकिस्तान में कराइण बाबत ॻाल्हि ॿोल कई वई आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। अवां खे मुलाक़ात के हवाले से अपडेट कयूं पिया। पाकिस्तान के अॻूणे टेस्ट क्रिकेटर्स मुलाक़ात कई आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद है कराची में सीनियर स्पोर्ट एजेंट पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान क्रिकेट टीम के अॻूणनि क्रिकेटरनि ते हिकिड़ी कमेटी बदल है जिन चेयरमैन है फवाद एजाज खान, जो पाकिस्तान अंडर 60 यानी 60 वरनि जी क्रिकेट टीम जो कप्तान है। ताज़ो उन 60 वरनि जो क्रिकेट वर्ल्ड कप थियो उनमें पाकिस्तान जी टीम कामयाबी हासिल कई। उन टीम जो ही कप्तान हुयो। अॼु उन मुलाक़ात कई है सिंध के लेबर खाते के वज़ीर ऐं सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के रांदियुनि बाबत स्पेशल सलाहकार अरबाब लुत्फुल्लाह सां मुलाक़ात कई है। मुलाक़ात जो मकसद सिर्फ़ इहो त सितंबर महीने में पाकिस्तान में 40 साल का वॾी उमिरि वारनि क्रिकेटरनि जो क्रिकेट वर्ल्ड कप मुनक़िद करायो वियो वञे, उन हवाले से मुलाक़ात थी है। और मुलाक़ात में केतिरियूं ॻाल्हियूं ज़ेर गौर आयूं आहिनि। उनमें इहो इतफ़ाक़ कयो वियो आहे त इहो जेको 40 साल का वॾी उमिरि वारनि क्रिकेटरनि जो वर्ल्ड कप है वो पाकिस्तान में मुनक़िद कयो वेंदो। ऐं इन मुलाक़ात की ख़ासि ॻाल्हि इहा हुई त इन में इहो फ़ैसिलो कयो वियो त इन वर्ल्ड कप में सचिन तेंदुलकर सां गॾु ब्रायन लारा जहिड़े अज़ीम क्रिकेटरनि खे भी दावत ॾिनी वेंदी। वो तो दुनिया के हर मुल्क के इन इवेंट में शिरकत की दावत ॾिनी वेंदी है। इहो इवेंट जेको आहे जेको इन मीटिंग में डिसाइड थियो त सितंबर महीने में जेको आहे सो इवेंट मुनक़िद कयो वेंदो आहे। इन मुलाक़ात में कमिश्नर कराची इकबाल मेमन ऐं सिंध रांदियुनि वारे खाते जो जेको सूबाई सेक्रेटरी आहे जेको बुल्लो साहब उहो भी शरीक हुयो जंहिं समूरी मीटिंग में शिरकत कई। ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जेको 60 वरनि खां वॾी उमिरि वारी क्रिकेट एसोसिएशन आहे उहा या सिंध गवर्नमेंट कहिड़ी तरह सां इन मेगा इवेंट खे मुनक़िद करण में कामयाब थिए थी। जी ठीक है, वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।